अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। काज़ी अहमद हेल्थ मिनिस्टर अज़रा पेचो जो तालका काज़ी अहमद अस्पताल जो दौरो, जंहिं दौरान सिविल सोसाइटी जे अॻवाननि ऐं ॿियनि जूं मिनिस्टर हेल्थ अॻियां अस्पताल अंदरि का शइ न हुजण ते शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। जंहिं बैदि मिनिस्टर हेल्थ अज़रा पेचो DHO दौलत जमाली ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो वियो ऐं अस्पताल जो तफ़सीली दौरो कयो। जंहिं बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे हिन चयो त अॼु मां काज़ी अहमद अस्पताल आई आहियां त कंहिं शयुनि जी ज़रूरत आहे त इंशाअल्लाह उनखे जल्दी पूरो कयो वेंदो। IH खां जॾहिं अस्पताल जो कंट्रोल ख़तमु थियो आहे तॾहिं खां उन्हनि जा कॉन्ट्रेक्ट ते भर्ती थियल डॉक्टर हलिया विया। हींअर हिते काफ़ी डॉक्टरनि जूं सीटूं ख़ाली आहिनि। इंशाअल्लाह इन्हनि ते जल्द डॉक्टरनि खे भर्ती कयो वेंदो ऐं अस्पताल जे मरम्मत जो कमु कयो वेंदो। मुर्शिदाबाद में बदअमनी जे बाहि हिकु दफ़ो ॿीहर वधी वई। वापारी हाजी मुश्ताक अहमद गंभीर एजाज़ अहमद गंभीर जे दुकान जा अणॼातल चोर ताला तोड़े हज़ारे रुपया ऐं कणिक जूं बोरियूं खणी फरार थी विया। पुलिस खे इतला ॾिनो वियो त मुर्शिदाबाद SHO ऐं 15 इंचार्ज जाइ वारदात ते पहुची दुकानदार खे चयो त चोरी नाहे थी, जंहिं बैदि SHO वापसि हली वई। पुलिस जे अहिड़े अमल ख़िलाफ़ वापारियुनि हाजी मुश्ताक अहमद गंभीर, एजाज़ अहमद गंभीर, अब्दुल्ला निगारी, हाजी बालाज भोजदार ऐं राजू खान जमाली जे अॻवानी वापारियुनि दुकान मौके ते अॻवान दाईंदे चयो त मुर्शिदाबाद शहर में चोरियुनि जो आज़ार वधी वञण सबबि शहरी तोड़े वापारी परेशान आहिनि। हिकु त तालके सेवण में बदअमनी सबबि दुकानदार गैर महफ़ूज़ आहिनि, ॿिए तरफ़ पुलिस खे इतला कयो थो वञे त इहो जवाबु मिले थो चोरियूं न थियूं आहिनि, जेका वापारी दुकानदारनि सां ज़्यादती आहे। हिननि DIG हैदराबाद पीर मोहम्मद SSP जामशोर खां मुतालबो कयो आहे त वापारी हाजी मुश्ताक गंभीर जे दुकान मां थियल चोरी वापसि कराई वञे, ॿी सूरत में शहर में शटरबंद हड़ताल कई वेंदी। लाड़काणो सेंट्रल जेल अंदरि जेल इंतज़ामिया ऐं कैदियुनि विच में जारी छिकटाइण बैदि 7 ॾींहनि खां यरगमाल बणियल पुलिस एहलकारनि अब्दुल वहीद भुट्टो, गुलाम मुर्तज़ा जूने, शाहनवाज़ कोरकानी, दामन जागीरानी, रशीद गोलो समेत ॿियनि एहलकारनि जे वारसनि संदन आज़ादी तोड़े जेल सुप्रीडेंट ख़िलाफ़ जेल जे मुख्य गेट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो वियो, जिते हिननि जेल सुप्रीडेंट ख़िलाफ़ नारेबाज़ी पिणु कई। इन मौके ते यरगमाल बणियल एहलकारनि जे वारसनि शेर मोहम्मद भुट्टो, मोहम्मद शरीफ कोरकानी, नूरदीन कोरकानी, शाहिद गोलो ऐं ॿियनि साफ़ नारो दाईंदे चयो त 7 ॾींहनि खां असांजे प्यारनि पुलिस एहलकारनि खे कैदियुनि जरगमाल बणाए पाण वटि क़ैद करे छॾियो आहे, जिन जी का ख़बर न आहे त उहे कहिड़े हाल में आहिनि। हिननि चयो त कैदियुनि मुतालबा न मञण ते 7 एहलकारनि खे नुक़सान पहुचाइण जी धमकी ॾिनी हुई, पर जेल सुप्रीडेंट पंहिंजी नाअहली ऐं नालाइकी जो मुज़ाहिरो करे कैदियुनि जे मसइले खे ॼाणे वाणे हल न पियो करे, छाकाणि त गुज़िरियल ॾींहुं हिकु वफ़द छिकटाइण खे ख़तमु करण लाइ ॻाल्हियूं पियो कयूं त जेल सुप्रीडेंट ॻाल्हियुनि खां जवाबु ॾेई एहलकारनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻाए छॾियूं आहिनि। हिननि मुतालबो कयो त एहलकारनि खे आज़ादु कराए जेल सुप्रीडेंट खे हटाए जेल जे माहौल खे बहितर बणायो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न रशीद अहमद ज़रदारी चयो आहे त नियाणियुनि जी तालीम ऐं तरबियत लाइ बख्तावर गर्ल्स कैडेट कॉलेज बहितरीनु कमु करे रहियो आहे। उमेद आहे त ही नियाणियूं बहितर माशरे ऐं तरक़ी याफ़्ता क़ौम लाइ पंहिंजो बहितर किरदारु अदा कंदियूं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन अॼु बख्तावर गर्ल्स कैडेट कॉलेज जे पहिरीं बैच जी पासिंग आउट परेड ऐं पहिरें वालदेन जे ॾियारे जे सिलसिले में फुल ड्रेस रिहर्सल जे मौके ते शागिर्दनि खे ख़िताब कंदे कयो। कमिश्नर वधीक चयो त पाकिस्तान जो ही पहिरियों गर्ल्स कैडेट कॉलेज नियाणियुनि खे तालीम सां गॾोगॾु मुस्तक़बिल जे ॿियनि चैलेंजिस खे मुंहुं ॾियण ऐं मुल्क जे दिफ़ा लाइ अॻिते अचण जो बहितरीनु मौक़ो फराहम करे रहियो आहे। कमिश्नर पारां कैडेट कॉलेज जी तरक़ी ऐं नियाणियुनि जी तालीमी सहूलियतुनि लाइ हर मुमकिन मदद फराहम करण जो यकीन ॾियारियो। मटियाली शहर जा हज़ारे माण्हू पब्लिक हेल्थ जे नाइल कमोरनि जी कयल करप्शन जे करे अॼु जे जदीद दौर में गंदगी वारे पाणी वापराइण ते मजबूर आहिनि। मटियाली जे माण्हुनि लाइ साफ़ ऐं मिठो पाणी नायाब बणिजी वियो, जॾहिं त करोड़नि रुपयनि जी लाॻत सां ठहियल 2 वाटर सप्लाई हुअण खां पोइ मटियाली जा माण्हू रद्द थियल पाणी पीअण सां केतिरनि बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। ॻोठ जा माण्हू इन ई शाख में मेंहूं वेंजाणीनि ऐं पाण उन ई शाख में वेंजंदा आहिनि, जेको पाणी मटियाली जे ॿिन्ही वाटर सप्लाई में अची जमा थींदो आहे, जितां साॻी हालत में माण्हुनि जे घरनि ताईं पाणी पहुचंदो आहे, जंहिं करे मटियाली जा माण्हू मजबूर थी पाणी पीअंदा आहिनि। जॾहिं त करोड़नि रुपयनि जी बजट सां तयारु थियल RO प्लांट केतिरे ई वक़्त खां नाकारा बणियल आहे ऐं ॿिए तरफ़ पब्लिक हेल्थ इंतज़ामिया करोड़नि रुपयनि जी बजट करप्शन करे फॿाइण में कामयाबु वञे थी। मटियाली जे शहरनि चयो आहे त असां केतिरा ई भेरा एहतिजाज रिकॉर्ड कराए चुका आहियूं ऐं पब्लिक हेल्थ इंतज़ामिया खे दरख़्वास्तूं जमा कराए चुका आहियूं। इन खां पोइ बि असांखे साफ़ ऐं मिठे पाणी जी फराहमी न पई थिए। माण्हुनि वधीक चयो त असां मटियाली जे चूंडियल नुमाइंदनि ऐं वस वारनि खां अपील था कयूं त ख़ुदा असांजे हिन बुनियादी मसइले खे हल करे पब्लिक हेल्थ मटियाली में थींदड़ करप्शन जी जांच करे पब्लिक हेल्थ इंतज़ामिया ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। जरवार भरिसां पोरियत जे घर खे बाहि लॻण सबबि पोरियत जूं 3 गऊं 2 बकरियूं ऐं घर में पियल सामान सड़ी रख थी वियो। पोरियत जे घर खे बाहि लॻण जो DC घोटकी नोटिस वरितो। हद जे तपेदार खे तफ़सील ॾियण जो हुकुम तपेदार
अब्दुल सलाम नुंड बाग मुतासिर वटि पहुची राशन तक़सीम कयो ऐं तफ़सील वरिता। तफ़सील मूजिब जरवार वेझो राति जो वक़्तु देर सां ॻोठ नूर मोहम्मद जलबाणी में पोरियत ज़ाकिर जलबाणी जे घर खे ओचितो बाहि लॻी वई। घर कखां हुजण करे बाहि घर खे विकोड़े वई। घर भाती जान बचाए घर खां ॿाहिरि निकिरी विया ऐं घर जे छप्पर अंदरि बीठल चौपायो माल जंहिंमें 2 गऊं 2 बकरियूं ऐं उन सां गॾु घर में पियल ॿियो सामान सड़ी रख थी वियो। बाहि लॻण सां ई ॻोठाणनि फायर ब्रिगेड गाॾी वारनि खे इतलाह ॾिनो पर फायर ब्रिगेड न पहुती। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण बाहि ते कंट्रोल करे वरितो। बदीन खिपरो में फॉरेस्ट ऑफिसर ऐं संदसि अमले ते ज़मीन ख़ाली कराइण दौरान हमलो करे सख़्त ज़ख़्मी कंदड़ ख़िलाफ़ ऐवान सहाफ़त अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो। हमलो करे ज़ख़्मी कंदड़नि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। तफ़सील मूजिब बदीन जे ॿेले खाते जे मुलाज़िमनि मुनवर चांग, शाहजहान थेबो, औरंगज़ेब भुरगड़ी, गुलाम मुस्तफ़ा चांडियो जी अॻुवाणी में ऐवान सहाफ़त अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट जे हुकुम खां पोइ ॿेले खाते जी ज़मीन ते 62 माण्हुनि पारां कयल कब्ज़ा ख़ाली कराइण लाइ ईंदड़ ॿेले खाते जे ऑफिसर मुमताज़ मजीदाणो ऐं संदसि टीम ते बाबू शाह, असलम शाह, आफ्ताब शाह ऐं ॿियनि पारां हमलो करे खेसि रद्द करे छॾियो आहे, जंहिंजा जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। हिननि वज़ीर आला सिंध समेत ॿेले खाते जे सूबाई वज़ीर खां मुतालबो कयो त खिपरे में फॉरेस्ट ऑफिसर ते हमलो करे ज़ख़्मी कंदड़ जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में कम छॾ हड़ताल करे सख़्त एहतजाज कयो वेंदो। नाज़रीन, ही अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज डेली कल्याण।